सखर में ब्रेकिंग न्यूज़ असां शेयर कंदासीं। सखर बैराज ते हंगामी सूरत-हाल लागू थियण बाद ट्रैफिक के रोकण लाइ पुलिस मुक़रर कई वई आहे। सखर में ब्रेकिंग न्यूज़ आहे। चीनी इंजीनियर्स गेट नंबर 44 के क्रेन ज़रिए ॿाहिरि कढाए वरितो आहे। गेट नंबर 47 ते कमु शुरू करण लाइ इंजीनियर्स पहुची विया आहिनि। सखर बैराज जे ॿिन्ही दरवाज़नि जो कमु शुरू थी वियो आहे। बैराज इंतज़ामिया जो चवणु आहे बैराज जे बहाली में वक़्तु लॻी सघे थो। बैराज इंतज़ामिया बयान जारी कयो आहे। आरज़ी तौर ते किसान दर हणण जूं तैयारियूं शुरू करे छॾियूं आहिनि। कैनाल में पानी की फरहमी न थियण सां पोखियल फसल मुतासिर थियण जो ख़दशो आहे। 3 ॾींहनि अंदर सखर बैराज के बहाल न कयो वियो त धरणो हणंदासीं। ॿिए पासे आबादगारनि अहिड़ो चिताव ॾिनो आहे। ब्रेकिंग न्यूज़ ऐं असां शेयर कंदासीं। सखर बैराज ते हंगामी सूरत-हाल लागू थियण खां पोइ ट्रैफिक के रोकण लाइ पुलिस मुक़रर कई वई आहे। चीनी इंजीनियर्स गेट नंबर 44 के क्रेन ज़रिए ॿाहिरि कढाए वरितो आहे। गेट नंबर 47 ते कमु शुरू करण जे लाइ इंजीनियर्स पहुची विया आहिनि। सखर बैराज जे ॿिन्ही दरवाज़नि जो कमु शुरू थी वियो आहे। बैराज इंतज़ामिया जो चवणु आहे त बैराज जी बहाली में वक़्तु लॻी सघे थो। आरज़ी तौर ते किसान दर हणण जूं तैयारियूं शुरू करे छॾियूं आहिनि। जॾहिं त कैनालनि में पाणी जी फरहमी न थियण सां पोखियल फसल मुतासिर थियण जो ख़दशो ज़ाहिर कंदे 3 ॾींहनि अंदरि चिता ॾिनो वियो आहे। सखर मां आवाज़ न्यूज़ रिपोर्टर शाहिद चने असांखे जॉइन कयो आहे। जी शाहिद, छा सूरत-हाल आहे? सखर बैराज के 2 दरवाज़नि के नुक़सान वारे मामले बाद अपाची खाते पारां सखर बैराज के हंगामी सूरत लागू करे मुलाज़िमनि खे 24 कलाक हाज़िर रहण जो हुकुम जारी कियो वियो आहे। इंतज़ामिया जो चवणु आहे त गेट नंबर 47 ज़ाहिर थियो आहे, पर अधु टुटी वियो, जंहिंखे कढण लाइ चाइनीज़ कंपनी पारां मरमती वारो कमु शुरू कियो वियो आहे। जॾहिं त 44 गेट नंबर जो मरमती कमु करण लाइ किसान दर खे आरज़ी रखी 2 दरवाज़नि जो कमु शुरू कियो वेंदो। जॾहिं त गेट जे मुतासिर मथे हिसे जो उते ई मरमती कमु करण जो फ़ैसिलो बि कयो वियो आहे। ॿिए तरफ़ बैराज इंतज़ामिया सखर बैराज मां निकिरंदड़ खां ॿिए पासे साॼे पासे वारनि 7 कैनालनि मां हिकु नारा कैनाल खे रुॻो खोलियो वियो आहे। जॾहिं त बाक़ी कैनाल बंदि करे पाणी डाउन स्ट्रीम में छोड़ करण लाइ समूरा दरवाज़ा खोलिया विया आहिनि। ओॾा मां तव्हांखे ॿुधाए थो त सखर बैराज मां निकिरंदड़ कैनालनि जी बंदिश आबादारनि खे सख़्तु परेशान करे छॾियो आहे। सखर बैराज जी कैनालनि जी बंदिश सबबि मुख़्तलिफ़ लखे एकड़ ते पोखियल फसल मुतासिर थियण जो पिणु ख़दशो आहे। बावजूद अपाची इंतज़ामिया हिन वक़्त ताईं को बि मुतबादिल रस्तो अख़्तियार करण में मुकमल तौर ते नाकाम थी आहे। गुज़िरियल ॾींहं खां सूबाई वज़ीर जाम खान चोरो ऐं सेक्रेटरी ज़रीफ़ कहिड़ो सखर में ई तरसियल आहिनि। जिन चाइनीज़ कंपनी समेत ॿियनि माहिरनि सां गॾिजी दरवाज़नि जी बहाली बाबति मुशावरतूं कयूं आहिनि। सूबाई वज़ीर सेक्रेटरी चाइनीज़ कंपनी जे इंजीनियर अपाची माहिरनि सां गॾिजी अॼु ॿिए बि सखर बैराज जा मुसलसल दौरा करे बैराज जे दरवाज़नि जो माइनो करे जाइज़ो वरितो आहे। ॿुधायो पियो वञे त दरवाज़नि जी बहाली ऐं मरमती कम में घटि में घटि 1 हफ़्ते खां वधीक जो वक़्तु लॻी सघे थो। मां तव्हांखे ॿुधायां त सखर बैराज जे खाॿे पासे साॼे पासे खां 80 लख एकड़ एराज़ीअ खां वधीक ज़रई ज़मीन जी आबादकारी में बैराज जो मुख्य किरदारु रहियो आहे। हिन वक़्तु बैराज जा दरवाज़ा खोले पाणी छोड़ करे हेठि करण सां सखर रोड में पाणी जो बोरान बि पैदा थी सघे थो। पोखियल फसल खे बि नुक़सान थियण जो ख़दशो ॿुधायो पियो वञे। ॿिए तरफ़ गुज़िरियल ॾींहुं रांदियुनि खां आयल आबादगारनि पारां पाणी न पहुचण जी सूरत में सखर बैराज वटि झरणे जो पिणु लॻाइण जो चता ॾिनो आहे। जी, वॾी महिरबानी शाहिद।